सोनी सिंधड़ी जी सिंध जी जल जेड़ी मिठड़ी सिंध आए मुझी जिंदड़ी मिठड़ी मुझी सिंधड़ी मिठड़ी मुझी सिंधड़ी। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप पारां अचो त सिंध जा वसीला बचाइण जे उनवान हेठि सकाफ़ती ॾियारो सॼी सिंध में मल्हायो पियो वञे। असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं कराची प्रेस क्लब ॿाहिरां, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। अचो त सिंध जा वसीला बचायूं। हिन वक़्तु जेको आहे इहा सिंध जी ज़रूरत आहे, अहम ज़रूरत आहे त असां टोपी अजरक ॿोलीअ सां गॾु जेके बि सिंध जा ज़ख़ीरा आहिनि, वसीला आहिनि, उन्हनि जी पाण हिफ़ाज़त कयूं। त ईअं मां हिन चैनल खे जज़्तो पेश कयां त जंहिं हीउ हिकिड़ो बहितरीनु उनवान रखियो आहे, हिन सां हिकिड़ो माण्हू जे अंदरि उत्साह पैदा थींदो ऐं माण्हू टोपी ऐं अजरक ते ऐं ॿोलीअ ते जेतिरो सीरियस आहे, एतिरो ई माण्हू कराचीअ ते बि सीरियस थींदो, ॿेटनि ते बि सीरियस थींदो ऐं ॿिया बि जेके सिंध जा वसाइल आहिनि उन्हनि सभिनी ते सीरियस थी हिकु क़दम थी बीहंदासीं। अवामी आवाज़ खे जज सां अवामी आवाज़ शुरू खां वठी सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदी ईंदी आहे ऐं हिन वारे जेको उन स्लोगन ॾिनो आहे सिंध जा वसीला बचाइण जो, मां सम्झां थो इहो महिल ऐं मौक़े जो आहे, वक़्ताइतो क़दम आहे। छाजे करे त अॼु जॾहिं असांजा वसीला फुरिया पिया वञनि, असांजा ॿेट सिंधी समुंड में जेके ॿेट आहिनि उन्हनि ते कब्ज़ो पियो थिए। 2.5 अरब साल पुराणो असांजो कारूंजर जबल आहे, उनखे लीज़ ते ॾिनो पियो वञे। असांजा तेल गैस पेट्रोल, असांजो गोल्ड, असांजी चांदी ट्रामो, उन्हनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। जसूद अवामी आवाज़ खे जंहिं सिंध जे ॾुखंदड़ रग ते हथु रखियो आहे ऐं चयो थी त पंहिंजा वसीला बचायूं। असांजे वसीला असांजी क़ौम जो जियापो आहिनि। गैस पेट्रोल दरियाओ, एग्रीकल्चर ज़रिया, ॿिया जेके बि सिंध जा वसीला मैदानियात आहिनि उहे सिंध जो जियापो आहिनि। इन्हनि ते सिंध धरती खे जे माण्हुनि खे ख़ुशहाल करे इहे वसीला आहिनि। इन्हनि वसीलनि जे आधार ते असांखे पंहिंजे माण्हुनि खे ख़ुशहाल करे दुनिया जे ख़ुशहाल क़ौमुनि जे सिप में क़दम रखिणो आहे। कनाडा जो वज़ीर आज़म स्पेशली सिंधी क़ौम खे मुबारकबाद ॾिनी आहे। हेॾी शाहूकार क़ौम, हेॾी शाहूकार सकाफ़त, ऐं असां तमामु ख़ुशनसीब आहियूं जो अॼु असांजा सभु सिंधी मज़हब, सियासत, फ़िरका हिकु पासे करे अॼु सभु गॾु थिया आहिनि। ॿेटनि ख़ातिरे असांजो झेड़ो आहे, जंहिं तरह इहा वफ़ाक़ पंहिंजे होॾ तो न लथो त हीअ जेकी अॼु क़ौम जागी आहे, अजरक टोपी ऐं पटका ॿधी पहुता आहिनि, हीअ ज़रूरु पंहिंजी जंग, वजूद जी जंग ऐं हीअ वेड़ ज़रूरु विढ़ंदा। हिन जे करे हीअ शाबाश आहे मीडिया खे जेका हिन सॼी सिंधी क़ौम खे जागाए थी। अजरक टोपी असांजी शान, जीअं असीं ईद जो ॾींहुं गुज़ारींदा आहियूं तीअं असीं हीअ अजरक टोपी जो ॾींहुं बि असीं गुज़ारींदा आहियूं। इन करे असीं हर मतिलबु साल ख़ुशी सां असीं पंहिंजी रैली कढंदा आहियूं। सिंध में रहंदड़ ऐं दुनिया में सिंध रहंदड़ में सभिनी खे मां अॼु ईद जे ॾियारे तां मुबारकबाद पेश कयां थो ऐं सभिनी सिंध में रहंदड़नि खे चवां थो त असां सिंध सां प्यारु कयूं था। असां कंहिंजे मुख़ालिफ़ न आहियूं, असां सिंध सां मोहबत करण वारा आहियूं ऐं सिंध जे जेको मुख़ालिफ़ आहे असां उनजा दुश्मन बि आहियूं, असां उनजे मुख़ालिफ़ आहियूं। सिंध धरती सकाफ़त आहे जंहिंजे करे असां हिनखे हर साल नए मां नओं सॼी दुनिया में मल्हाईंदा आहियूं। सिर्फ़ु पाकिस्तान में न, कंड कुर्छ में जिथे बि सिंधी रहंदो आहे उहो पंहिंजी सकाफ़त खे मल्हाईंदो आहे। जियापे जी का कहाणी वधी पए, असांजे का नसीबनि जी राणी वधी पए। असां बि फ़क़ति ज़माने में माणियूं जन्नत, सिंध तुंहिंजो पाणी वधी पए। सिंधी टोपी अजरक कराची जहिड़े शहर में हर हिकु असांजो भाउ सिंधी पाए करे ॿियनि क़ौमुनि खे शिरकत ॾेई रहियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे, असां सिंधी आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे पाण ते, ऐं असां पंहिंजे सिंधियुनि खे इहो ई चवणु चाहियूं था पंहिंजी सिंध लाइ जान ॾियणी पए त जान ॾींदासीं। बिल्कुलु, ऐं असांजे सिंधी ॿाहिरि सभई सां गॾु आहिनि अॼु, ऐं असां सिंधी ॿाहिरनि खे एतिरो ॾिसी करे असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ टीवी, कराची। मुझी सोनी सिंधड़ी जी सिंध जी जल जेड़ी मिठड़ी सिंध आए मुझी जिंदड़ी मिठड़ी मुझी सिंधड़ी मिठड़ी मुझी सिंधड़ी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk